नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त फरीदाबाद लॻ ॻोठ सईदपुर जे रवासी पोरियत अली अकबर चांडियो जे घर में नामालूम चोर ॿ बकरियूं चोरी करे विया हुआ। हिकु हफ़्तो गुज़रण बावजूद बकरियूं वापसि न थियूं आहिनि। अहिड़े अमल ऐं चोरनि खे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ ॻोठाणे अली अकबर चांडियो, जमाल चांडियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त हिकु हफ़्ते खां चोरी थियल बकरियूं वापसि न थियूं आहिनि। असांजी फरीदाबाद थाणे ते चोरनि ख़िलाफ़ NC दाख़िल थियल आहे, पर पुलिस का बि कार्रवाई न कई है। हिननि चयो त असां ग़रीब मिसकिन पोरियत आहियूं, असां जूं बकरियूं वापसि कराए चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे हुननि खे गिरफ़्तार कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। हिननि SSP दादू खां मुतालबो कयो त बकरियूं वापसि कराए चोरनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। तव्हांजी कॾहिं चोरी थी आहे? छा थियो? अॻे महीने में बकरियूं निकिरियूं आहिनि असांजूं शहर सैदपुर मां, सो NC बि कराई आहे। उन जे बावजूद बि माना चोर गिरफ़्तार नथो थिए, सरेआम फरीदाबाद में पियो थो घुमिजे। चोर केरु आहे उहो जेको तव्हांखे मिलियो आहे? साईं निसार तीवणो ऐं हुनजो भाउ ॿिया असांखे न मिलिया आहिनि। इहे ॿ ॼणा मिलिया आहिनि साईं। उहो किथे थो रहे? साईं उहो तीवणनि में थो रहे, फरीदाबाद खां मथियां साईं। पुलिस फरीदाबाद जी छा थी चवे? उहा बसि वञूं था, हा चई ॾिसंदासीं, हा ॾिसंदासीं, कुझु करे का शइ कान थी। सो असां बि अची वञी उन में ई परेशान थी विया आहियूं। हाणे तव्हां कंहिंखे अर्ज़ु था कयो, कंहिंखे अपील था कयो? असां SP साहब खे था अपील कयूं त असांजी मदद कयूं वञे। असांजी उनखे गुज़ारिश आहे त असांजी इंतहा खे ॿुधियो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।